ख़बरदार थी वञो। तव्हांजे पंहिंजे घर में रूपोश माण्हू रहाईंदो त कंहिं ख़बर कोन पवंदी। कहिड़ा असां पाण वटि खूनी रहा आहिया आहिनि जो धमकी थो ॾी। अॼु पुट मिड़ई तव्हां वटि ख़ैर न आहे। अॼु तव्हां ते छापो लॻे ई लॻे। अदा छा चयो? अदा पुलिस एतिरी बि वांदी न आहे जो जुमे जे करे असां ते छापो हणे। अदा कहिड़ी ख़बर त पुलिस मथां मीर शाहनवाज़ खान जो ज़ोर हुजे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ घर हली सोचणो पवंदो छा करणु घुरिजे। अचु चइनि खूननि जो केस आहे मंसूर खान जे मथां। फर्ज़ कयो जेकॾहिं मां पंहिंजे भाउ जो खून उनखे बख़्श करे छॾियां, कोई बि हू आज़ादु थी न सघंदो। जेकॾहिं मंसूर खान तव्हांजे भाउ जो कातिल हुजे हा त पोइ हुनजो खून बख़्शराइण मां कॾहिं बि न चाहियां। पर मंसूर खान कंहिंजो बि खून नथो करे सघे। उहो माण्हू जेको पंहिंजी क़ौम लाइ पंहिंजो रतु ॾियण लाइ तयारु हुजे त पोइ तव्हां ई ॿुधायो त हू कंहिं इंसान जो खून करे सघे थो? खणी जे मंसूर खान जी दिलि में क़ौम लाइ दर्द आहे, पर हू जज़्बात में अची वियो। मां तव्हां सां वाइदो थी कयां त जीअं ई पका सबूत मुंहिंजे पुट ख़िलाफ़ तव्हांखे मिलनि उहे तव्हां मूं वटि खणी अचो। मां पाण पंहिंजे हथनि सां पंहिंजे पुट खे गोलीअ सां उॾाईंदसि। हीउ मां तव्हां सां वचन थी कयां। पर मूंखे ख़बर आहे त मंसूर खान बेक़सूर आहे। पर जेकॾहिं तव्हां हुनखे बख़्श न कयो ऐं मंसूर खान बेगुनाह फाईअ ते चढ़ी वियो त पोइ हीअ क़ौम तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदी। मूंखे कुझु ॾींहंनि जी सोचण जी मोहलत ॾियो। घणो वक़्तु न आहे। तव्हांखे जेको कुझु सोचणो आहे उहो हिकु ॿिनि ॾींहंनि में सोचे करे ॿुधाइजो। मां चाहियां थी त मथी हाज़िरी ते तव्हां बयानु फेराए ॾियो ऐं तव्हां लिखी ॾियो त तव्हां केस तां हथु खयो आहे। मुंहिंजो जेको बि फ़ैसिलो हूंदो 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे आगाह कंदुसि। जंहिं उमेद सां मां हिते आई आहियां उमेद कयां थी त जवाबु बि अहिड़ो ई हूंदो। तुंहिंजो पुटु ऐं तुंहिंजो मुड़ुसु तोखे मारण जी धमकी ॾेई विया आहिनि। तूं छा थी सम्झी त उहा ख़ाली धमकी आहे या उहे को सख़्त क़दम खणंदा? मुंहिंजे मुड़ुस ऐं पुट में का बि रहम जी उमेद कोन थी रखी सघिजे। जेकॾहिं तोखे हिन घर में ख़ुशि रहणो आहे न त तूं हुननि जे जीअ में जीउ मिला ऐं तोखे हिते गूंगी बणिजी रहणो आहे, पोइ ई तूं ख़ुशि रही सघे। मां त सॼो ॾींहुं ख़ामोश रहंदी आहियां। जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि पोइ ई को जवाबु ॾींदी आहियां। असांजा मर्द पाण सॼो ॾींहुं ग़लतियूं कंदा आहिनि ऐं उन तरफ़ हुननि जो को बि ख़्यालु कोन्हे। जेकॾहिं का औरत ग़लती करे त पोइ सॼो ॾोह उन ॾे हूंदो आहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे जेकॾहिं ॾोह तुंहिंजो थियो न त हू तोखे बश्क न कंदा। मुंहिंजी छोकिरीअ खे घरां कढण में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। इहो सॼो कमु माई करीमा जो आहे। हूअ त मूंखे फासाइण चाहे पई, पर इहो बि मालिक जो करम त हुनखे पंहिंजे मुड़ुस राज़न पाण ॾिसी वरितो। जेकॾहिं न त मुंहिंजे फासाइण लाइ हू कूड़ ते कसम बि खणी वञी आहे। पोइ माई करीमा खे रज़न वारा मारींदा? मां त हिन बारे में कुझु बि नथी चई सघां। ॾींहं ॿिनि में ख़बर पइजी वेंदी त हू माई करीमा लाइ कहिड़ो फ़ैसिलो कनि था। मुंहिंजा भाइर दुश्मन लाइ ज़ालिम आहिनि, पर असां मथां साह ॾींदा आहिनि। मां त हुननि जी भेण भाॼाई सां वॾी आवाज़ सां ॻाल्हाए बि न आहे। मुंहिंजे मुड़ुस जी त पोइ हालत ॾिसे थी। सॼो ॾींहुं मोए जी गिग पई थी वहे ऐं माठ करण जो नालो ई न किरलीअ जे। जेकॾहिं जुमो हिते रहियो न त उन सां गॾु पुलिस असांखे बि खणी वेंदी। इन करे जुमे खे हितां कढणो ई पवंदो। अॼु राति जुमे खे वठी उनजे ॻोठ हलंदासीं। पहिरियां ई 2-3 लाख जुमे वारा हथु कयूं, पोइ जुमे खे राज़न वारनि जे हवाले कंदासीं। जुमे असां सां कूड़ आयो आहे। जुमो सुञो आहे। उन वटि 2-3 लाख किथां आया? 2-3 लाख न ई सही, जेकॾहिं सिर्फ़ु 1 लख बचाए वरितोसीं तॾहिं बि सही आहे। तूं चवीं थो, पर मूंखे नथो लॻे कि जुमे जा 2-3 लाख घर रखियल हूंदा। अॼु राति कोशिशि कंदासीं, भलाई थी पवंदी। जेकॾहिं उते असांखे राज़न वारनि ॾिसी वरितो त पोइ चवंदासीं जुमो तव्हांजे हवाले करण आया हुआसीं। सोट मतां हिन माईअ जे चवण में अची केस तां हथु खणी वञे। ककर जेकॾहिं हक़ीक़त में ॾिठो वञे त मंसूर खान असांजे भाउ जो कातिल आहे। जेकी बि उन ॻाल्हियूं कयूं उहे हक़ीक़त हुई। अदा तूं भुलियल आहीं। असांजे भाउ जो लाश मंसूर खान वटां मिलियो। कोन हुन मंसूर ई कयो आहे। जेकॾहिं मंसूर खान अदा खे मारे आहे न त पंहिंजे ॻोठ में कोन मारे आहे, हू कंहिं ॿी जॻह ते बि मारे सघे पियो। जेकॾहिं मंसूर खून नाहे कयो त ॿियो केरु आहे जेको मिठड़ खे मारण जी ग़लती कंदो? इहो ई कमु मीर शाहनवाज़ खान जो ई थी सघे थो। छा मीर शाहनवाज़ खान? नादा ना, रईस सां न धोखो नथो करे सघे।
मीर शाहनवाज़ ख़ान असां सां एॾो वॾो धोखो न कंदो सोट। पहिरियां मीर शाहनवाज़ ख़ान इन मंसूर खे असांजे हथनि सां माराए पियो, पर जॾहिं असां नाकाम वियासीं पोइ अदा खे माराई इहा सॼी फिल्म मंसूर ख़ान जी गिची में विझी छॾे। हाणे जेकॾहिं मंसूर पुलिस खां आज़ादु थिए थो त शाहनवाज़ ख़ान खे इहा पक आहे त असां मंसूर खे मारे छॾींदासीं। तुंहिंजो शक मीर शाहनवाज़ ख़ान जे तरफ़ कीअं वियो सोट? शक जा घणा कारण थी सघनि था। अदा खे मंसूर जे हवाले करण वारा मीर शाहनवाज़ ख़ान जा ई माण्हू हुआ ऐं उन राति पुलिस जो पहुचणु इहा बि सोचियल सम्झल साज़िश हुई जंहिंखां मंसूर ख़ान बि अनजान हुयो। हाणे इन असुल हक़ीक़त ते पहुचण लाइ इन तोते वारनि मां कंहिं न कंहिं हिक खे हथु खणणो ई पवंदो। मां नाज़िश खे हितां वठण आयो आहियां, पर मां तोसां गॾु न छॾींदोमांसि। हू मुंहिंजी भेण आहे मल्हार। असांजे विच में ठा नाहे थियो, पोइ तूं हितां वठी वञी हुनखे पाण सां गॾु विहारे छॾी त पोइ केरु वापसि कंदो? अदी जेकर तोसां ख़ुशि आहे त हू असांजे विहारण सां कान वेहंदी। उहे हिते ख़ुशि आहे, जेकॾहिं तोसां गॾु हलण में राज़ी बि थी वई न तॾहिं बि मां न छॾींदोमांसि। छा मूंखे अदी सां मिलण जी इजाज़त बि न ॾींदे? ठीकु आहे अकरम, अॼु मां तोखे हुन सां मिलायां थो, पर हुनखे वठी वञण जी ॻाल्हि न कजांइ। आउं सम्झां थो त रज़न पाण खे पूरो आसरो ॾेई वापसि करे छॾियो आहे। मूंखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे त पहिरें चकर हलण सां असां रज़न खे मुतमइन नथा करे सघूं। इन ई लाइ असांखे बार बार उते हलणो पवंदो। अमा साईं, जेकॾहिं बाबा मंसूर जी केसनि मां जान छुटे थी पोइ हिकिड़ो चकर छा 10 चकर बि हलंदासीं। जी बाबा, असांजी जान खां वधीक असांखे मंसूर ख़ान जी ज़िंदगी प्यारी आहे। हा मां साईं, मंसूर बाबा त क़ौम लाइ जीअंदो आहे ऐं असां त पाण लाइ पिया जियूं। हा हैदर, अहिड़ा लीडर लखनि में ॼमंदा आहिनि जेकी क़ौम लाइ जीअंदा आहिनि, बाक़ी त सिर्फ़ु पंहिंजे पेट लाइ जीअनि था पिया। मुराद वारा त केस तां हथ खणी वेंदा, बाक़ी ॾुखियो आहे रज़न वारनि खे राज़ी करणु। हैदर, असल में मंसूर बाबा खे फासाइण वारो ई मीर शाहनवाज़ आहे ऐं उन जो रज़न वारनि मथां ज़ोर आहे त हू केस तां हथ न खणनि ऐं न ई पोइ हटनि। इन जो मक़सदु त रज़न वारा मीर शाहनवाज़ खां लहराइनि था। पुट, बाबा मंसूर जंहिं राह ते हले थो पियो उन राह ते हलण जे करे उन जा खोड़ सारा दुश्मन थी विया आहिनि ऐं मीर शाहनवाज़ बि उन जो ख़ासि दुश्मन आहे। अमा साईं, बाबा मंसूर ख़ान जा दुश्मन त समन में हूंदा, पर उनखे दुआ करण वारा लखनि में आहिनि। उमीद त उन्हनि मिसकीननि जूं दुआऊं ज़रूरु रंग लाइजी, जिन मिसकीननि जे बाबा जे सीने में दर्द आहे। पुट, तूं आयो आहीं असांजी अखियुनि ते, जेतिरा ॾींहं वणी रही सघी थो, बाक़ी असां छोकिरी खे कोन छॾींदासीं। चाचा, न मिलंदो। नाज़िश, तू छॾ हिननि खे, ही पाण में कचहरी करे वठनि। हल त पाण मानी कयूं। एतिरी बि का जल्दी न आहे मानी करण जी, छो त अकरम खे बुख ई न आहे लॻी। सम्झां थो त मूंखे बुखूं ॾेई बजाईंदो। तोखे बुख कोन था मारियूं अदा, असां मानी करे था वठूं। तकिड़ो हथ हलाए वठ, ॾाढी बुख लॻी आहे। सुबुह खां नाश्ते ते निकितल आहियां। पुट, जल्दी कयो, महिमाननि जे लाइ मानी तयारु करे वठो। जी जी। महिमाननि खे बुख न मारे। बाबा, ही छा जो महिमान आहे? घर जो भाती आहियां, तॾहिं त हितरान जो प्रोग्राम ठाहे छॾियो आहे। ॻाल्हि ॿुध, हिते बि 2-3 ॾींहं रहण ॾींदोसीं, पोइ धिके खणी कढंदोसीं ॿाहिरि। मूंखे ख़बर न हुई त इहे निकिरी वेंदी करो। तोखे लाचार न हुयो उनखे खरा वठी वञण जो। ही ग़लती माफ़ कर, ॿियर अहिड़ी ग़लती मां न कंदमि। ख़ुदा वास्ते मूंखे माफ़ कर। ॿी हर ग़लती कंदी, जॾहिं तूं ज़िंदा हूंदी त ग़लती कंदी न। दादा, हाणे हिन जो छा करिणो आहे? अहिड़ी जॻह ते वञी दफ़न कयोसि जीअं पुलिस खे बि ख़बर न पए। वठी वञ। हिन ॻाल्हि खां तूं छुटे सोट, हिन जो लाश बि कंहिंखे हथु न ईंदो, छो त दौलाब जे ददकनि सां जे ककर वसाए कहर, दरिया त छा पर सुकी वञे पार। खुदा वास्ते रोज़न मूंखे माफ़ कर, आइंदा मैं ये न कंदमि, मूंखे माफ़ कर।
ॾिसी छा थो ठारा वठी वञे हल भाॼाई जो मां पूरो थी वियो आहे हल जल्दी। ॿुध इहो त ॿुधा तुंहिंजे घर तरफ़ कहिड़े पासे खां हलणो आहे। बाबा मिठू खुद न चईनी पासनि खां ख़तरो आहे। जहिड़े पासे ॾांहुं दिलि चएव उन पासे ॾांहुं हलो। बाबा जंहिं पासे खां ख़तरो न हुजे न ओॾा हलूं। अचो अचो ठीकु आहे अचो हलूं था। ख़बर नथी पए त जुमे जे पोयां कहिड़ी मुसीबत आहे। हा सम्झां थो त पाण घेरे में अची आऊं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ छॾ पैसनि खे भॼी जान कराए। बीरत मां चवां थो हिते जो हिते बीह रहो। Kara, man poya हमसे ककर दयाल उन लाश जो छा कयो उन जो बिलो करे छॾियो आहे सोट मूं। सही आहे अचूं था। हलो हलो अॻी थी मालिक साईं हिन ॻोठ मां हिकिड़ो चकर आज़ाद कर। सॼी ज़िंदगी हिन अहिड़े ॻोठ में कॾहिं पेर न रखंदुसि मालिक साईं। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां असांजे ॻोठ में कहिड़े मक़सद सां आया आहियो। राज़न असां जुमे खे तव्हांजे हवाले करण आया हुआसीं। इहो ॿुधायो त जुमो किथे आहे। हिते पहुतासीं त जुमो असांजे हथनि मां भॼी निकितो। सोट ही कूड़ था हणनि। मूंखे त लॻे थो त ही के ॿिए मक़सद जे लाइ आया। अदा ही किथे मुराद जे चवण ते हिते त न आहिनि आया। सारा तूं त ॾिस अली खान आहे ईअं न आहे त असां हिननि जे पोयां आहियूं ऐं मुराद वारा अली खे छॾाए वञे। अदा अली खान हिते न आहे हुनखे आज़ादु कराए विया आहिनि। कमीना कंहिंजा चओ इन्ही मक़सद लाइ तव्हां हिते आया आहियो। इन्हनि जी खल मां थो लाया सोट। हाणे ठारा वठे हलो हले। मुंहिंजी सोच खां वधीक सोट सोढियल कमु कयो आहे। मां त कॾहिं इहो सोचियो बि कोन हो त अली खान तोखे छॾाइण में कामयाबु वेंदो। हा दा ईअं सम्झ त सोट सोढियल मुंहिंजी ज़िंदगी बचाए वरिती आहे न त हू ज़ालिम मूंखे मारे छॾियो न अदा। अदा सोढल मथां हद खां बि वधीक नाराज़ हो। अदा खे राज़ी करण लाइ सोढल इहो कदम खयो आहे। सोट सां गॾु सालार बि हुयो पर उन राति मालिक सां ईअं भलाई कई जो पहिरें ते केर बि कोन हो बीठल। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त रज़न वारनि एॾी लापरवाही कीअं कई।
या उन राति कंहिं ॿिए जे पोयां वियल हा? हा दा मूंखे बि ईअं ई पियो लॻे त रहज़न वारा राति वॾी भॼ भॼा में हुया। तॾहिं त सोट वारनि खे एतिरी आज़ादी मिली जो हू तोखे उतां कढण में कामयाब विया। आख़िर हू कहिड़ी भॼ भॼा में हुआ? मूं इहा ख़बर ॿुधी आहे त ककर वारी भेण ऐं अली खान तूं वारी घर वारी का उन्हनि जे घरां निकिरी वई आहे। पहिरियों त मूंखे शक पियो लॻे, पर हाणे मूंखे पक थींदी थी वञे त इहा ॻाल्हि एतिरी हूंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न दा त कूंज घर खां ॿाहिरि निकिरी वई आहे त हुनखे वापसि आणणो पवंदो, छो त कूंज असांजे घरां ॿाहिरि निकिरी आहे। इहा मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे दा। सालार हिन वक़्तु रहज़न वारा होश विञाए वेठा हूंदा। मूंखे लॻे थो तव्हांखे ॻोठ वापसि वञणु घुरिजे। रहज़न वारनि जो मूंखे को बि ख़ौफ़ न आहे। जेकर तव्हांजो कमु हुजे त पोइ मां हिते ई आहियां। सालार जेको मक़सदु हुयो न उहो पूरो थी वियो। हाणे अहिड़ो ॿियो को बि कमु न आहे। जेकॾहिं ज़रूरत पई त पोइ हिक ॿिए खां परे न आहियूं। हा यार, मूंखे बि घणा ॾींहं थी विया आहिनि ऐं घर वारा बि परेशान हूंदा। त पोइ ठीकु आहे, तव्हां हलो ॿाहिरि हली बिहो, मां मोटरसाइकिल काए अचां थो। गुलपरी अली खान के पंहिंजा भाउर छॾाए विया। मालिक साईं जा लखे करम, अलाह कंदो त हाणे मूंखे बि हितां आज़ादु कराए ईंदा। राति करीमा खे मारियो अथनि, हाणे तुंहिंजी तयारी में लॻा पिया आहिनि, इन खे मारींदासूं। अजाया छोकिरीअ खे ख़ौफ़ न ॾे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। चाची मूंखे को बि ख़ौफ़ न आहे। जेकॾहिं मारणु चाहिनि था न त भले मारे छॾनि। तोखे ख़ौफ़ हुजे या न हुजे, तोखे मां ख़ौफ़ कोन थो ॾियारां। मां तोखे हक़ीक़त थो चवां। सघंदो ऐं जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी लिखियलु हूंदी त को मारे न सघंदो। ऐं बाक़ी मां मुराद जी भेण आहियां, तुंहिंजी न धमकियुनि मां रुजण वारी न आहियां मां। ख़ुदा कंदो त मर्दनि जी दुश्मनी में तोखे को बि नुक़सान कोन पहुचंदो। तूं त इहो ई सोचो त करीमा खे बि कुझु न कंदा, हाणे उनजी तोखे ख़बर बि न मिलंदी। असांजा छोरा अहिड़ा ज़ालिम आहिनि जो माउ ऐं पीउ खे बि मारण में देरि कोन था कनि। पोइ हिन छोरी मथां किथे था रहम खाइनि। जेकॾहिं मूंखे मारणु आया न त चाचा मां तोखे बचाइण लाइ न चवंदसि। मां वरी कहिड़ो तोखे बचाइण लाइ आहियां त तूं मूंखे चवंदी? सॼो कमु हिननि कमीननि जे करे थियो आहे। असां सॼी राति हिननि जे करे भॼंदा रहियासीं ऐं मुराद वारा आया, अली खान खे छॾाए हलिया विया। निभागा खे हा सोट, इहा अटकल मुराद वारनि जी लिखियल हुई। अदा हाणे हिननि जो छा कजे? सिर्फ़ु राति थिए हिननि ॿिन्हिनि खे क़बरूं ठाहे जहिड़ो क़बर में दफ़न कयूं था। माफ़ी ॾियो असांखे, ख़ुदा जे वास्ते असांखे माफ़ी ॾियो। इन में असांजो को बि ॾोह न आहे। राज़न हिन में का बि ट्रिक न हुई। मुराद वारनि जी असांखे का बि ख़बर न आहे। मां कसम खणी चवां थो, जुमो असां वटि रहियल हुयो ऐं असां जुमे खे राति वठी आया हुआसीं। जेकॾहिं तव्हां सचा आहियो त पोइ जुमे खे वठी ने। राज़न असांखे हींअर ई छॾियो, असां जुमे खे वठी अची तव्हांजे हवाले कंदासीं। जेकॾहिं हिननि मां हथ कढियासीं न त हे ॿीहर नज़र ई कोन ईंदा। असां भला तव्हां खां किथे लिकी सघंदासीं? जॾहिं घर मां ई कोन निकिरंदा त पोइ तव्हांखे असां कीअं ॻोल्हींदासीं? तव्हां मां हिकिड़ो हिते रहंदो ऐं हिकिड़ो वेंदो। मां थो वञा। न न, मां वेंदुसि, तोसां जुमो कोन ईंदो। अदा मां वठी ईंदुसि जुमे खे। मां वेंदुसि। हाणे ॻाल्हि त ॿुधो, तव्हां ॿिन्ही मां वॾो कहिड़ो आहे? मां बसि जेको वॾो हूंदो हिते रहंदो। न न, ही वॾो आहे। पोइ त मथे खोली काथ ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं राति ताईं जुमे खे वठी हिते न पहुते न त पोइ हिन जो तोखे लाश मिलंदो। लाश। अदा वापसि मोटी अचिजा, मुंहिंजी पारत अथई। अदा तूं घबरा न, मां राति ताईं जुमे खे वेठी त ज़रूरु ईंदुसि। तव्हां मुंहिंजे भाउ जी पारत थो। सालार हितां थोरो ख़्याल सां वञजांइ, रहज़न वारनि जे मथां भरोसो नथो करे सघिजे। मालिक भाई कंदो सोडल, तूं परेशान न थी। उते पहुचण खां पोइ फ़ोन ज़रूरु कजांइ। जी माशाल्लाह, पोइ मोकिलणी न आहे। अलाह भलाई कनि। मुराद खणी लख कोशिश कई, पोइ बि अली खान खे छॾाइण में असांजो सोढल ई कामयाबु वियो। अञा बि उहो असांजो थोरो कोन था मञनि, उल्टी असांजे मथां कावड़ था कनि। भली थोरो न मञनि, पंहिंजी कावड़ घटि कनि त असां लखो कमायो।
हू असांजो थोरो न आहिनि ॾिसंदा, बाक़ी जेकॾहिं का ग़लती थींदी आहे न पोइ हुनखे गंढ ॾेई वेही ठारायूं। हू केतिरी बि कावड़ कनि, मालिक असां सां राज़ी आहे, पोइ लहर न लोॾो। अली ख़ान खे छॾाइण खां पोइ हाणे तूं ॾिसजांइ सोडल जल्द गुलपरी खे बि आज़ादु कराईंदो। गुलपरीअ खे आज़ादु कराइण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? हू ककर जे निकाह में आहे ऐं ककर गुलपरीअ खे कॾहिं बि तलाक कोन ॾींदो। हनीफ़ा, ॻाल्हि तलाक जी न आहे, पर हिन वक़्तु छोकिरी आज़ार में आहे। जेकॾहिं आज़ादु थी हिते पहुती न त बाक़ी ज़िंदगी हू सुकून सां गुज़ारींदी। मां सम्झां थो त हाणे राज़न वारा बि होशियारु थी विया हूंदा। उन्हनि जे ॻोठ वञणु ख़तरे खां ख़ाली न हूंदो। इहा ॻाल्हि सोडल खे बि सम्झाए छॾिजांइ त हू जल्दबाज़ी न करे। बाबा पाण मंसूर खान लाइ सभु परेशान आहियूं। बाबा हू त हुनजी पोइ बि मां आहे न, जवान पुटु, पूरी मिल्कियत जो मालिक। उन खां सवाइ अम्मा साइण जो ॿियो केरु बि सहारो न आहे। तव्हां सोचो त अम्मा साइण खे निंड ईंदी हूंदी? हा हैदर, अम्मा साइण जूं रातिनि जूं निंडूं हराम आहिनि। जेसी ताईं बाबा मंसूर जे आज़ादु थियण जो आसरो नथो मिले तेसी ताईं अम्मा साइण खे सुकून न मिलंदो। जेकॾहिं रहज़न वारा नरमी ॾेखारीनि न त बाबा मंसूर खान आज़ादु थी सघे थो, पर हू वॾा ज़ालिम आहिनि, केस तां कॾहिं बि हथ कोन कढंदा। हैदर, जेकॾहिं तूं चवीं त पोइ रहज़न वारनि सां तूं ई मां मिली अचूं? अता हू वरी बि पंहिंजी कोन ॿुधंदा, वरी बि अम्मा साइण खे वठी हलणो पवंदो। कॾहिं जो प्रोग्राम आहे? उन्हनि सोचण जी मोहलत घुरी आहे, 2-3 ॾींहं उन्हनि खे छॾिणो पवंदो। हैदर, उन्हनि मोहलत न आहे घुरी, पर हू नटाए विया आहिनि। नटाए आख़िर केतिरो नटाईंदा? असां बि 2-3 ॾींहं अम्मा साइण सां गॾिजी उन्हनि जे मथां हली वेंदासीं, हेठि त उन्हनि खे बि शर्म पवंदो। हैदर, ज़ालिम माण्हू खे शर्म मोकिलाए वेंदो आहे। वॾो को निभागो आहे, असांखे हितां वठी हले उते मौत जे मुंहं में छॾे पाण भॼी अची हिकु हिकु आहे। पोइ मां त तव्हांजे अॻियां अॻियां पे हलियुसि न, त तव्हां बि पोयां निकिरी अचो हा न, त जान छुटी वञेव। अदा अदा खुदन किथे आहे? छा उनखे ज़ालिमनि पकड़े वरितो छा? हा, न जेकॾहिं इहा ख़बर जुमे खे पवंदी त मूंसां गॾु ॿाहिरि कॾहिं बि कोन निकिरंदो। छा पियो सोची अदा? इहो त ॿुधाए अदा खुदन किथे आहे? अदा खुदन अदी शहर वियो आहे। तव्हां मुंहिंजे घर वियो, पैसा भला हथ आयव? असां उतां निकिरी रुस्तम वारनि जे ॻोठ में वियासीं, उतां हिकु छेलो चोरी कयोसीं ऐं अदा खुदन उहो छेलो शहर वियो आहे खपाइण। उन में मुंहिंजो हिसो मूंखे ॾिजो। जेकॾहिं तूं गॾु हुजी हा तोखे उनजो हिसो ॾियूं हा, पर तूं तां भॼी निकिते। अध राति ताईं मां तव्हां सां गॾु हुयुसि, पोइ बि हिसो कोन ईंदव? मां ॿियो दात आड़े आयो आहियां, राति हलंदासीं ओॾां, पोइ जेको बि हिसो थियो न गॾिजी वंडे विराए खाईंदासीं। चइबो त तयारी करे छॾियां न? अदा मिठू तोखे टंगराईंदो जुमा। न अदी टंगराईंदुसि कोन, असां गॾिजी चोरी कंदासीं ऐं माल ठाहींदासीं। कीअं जुमा? तूं जांच की जो कुदन मार मिठो हुयो या न? अदा सुबुह तो मां जांच कई, जुमो दर ते बीठो। डटा सटा ॾेई निभाई ॻोठ खां ॿाहिरि कढी हली वियो। अदा जुमो सम्झी वियो आहे त असां उनखे राज़म जे हवाले करण वारा आहियूं। अदा जुमो तो खौफ़ खां घर खां ॿाहिरि पेर बि न रखंदो, बाक़ी हुनखे ॿधी खणी वञनि त पोइ ॿी ॻाल्हि आहे। ॿधी खणी वञोसि, पर इन्हनि मुराद वारनि खे ख़बर पवंदी इहे वॾो गत कंदा। अदा तव्हांखे लाचार न आहे जो राज़न वारनि जे करे मुराद वारनि जा पादर खाओ। इन करे अदी असां जुमे में हथ नथा विझूं। जुमे खे डटा सटा ॾेई ॻोठ खां ॿाहिरि वठी वञो, पोइ हिनखे मोचड़ा ठोकींदा वेंदासीं, पोइ केरु कोन रोकींदो असांखे। अदा इन कम लाइ ॿिए कंहिंखे बच, बाक़ी जुमो मूंसां ॿाहिरि निकिरण वारो न आहे। अदा तव्हां जॾहिं राज़न वारनि खे ॿुधाए छॾियो आहे, पोइ कहिड़ो लाचार आहे जुमे जे पोयां पवण जो? अती मूंखे मीर शाह नवाज़ खान जो जोर आहे, उनजो लाचार आहे, तॾहिं तो लाजो वठां। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।